वफ़ाक़ पारां डिंगी भंडार बेट ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जा कारकुन नवाब वली मोहम्मद करीमाबाद अलियाबाद बचलपुर ऐं सरकारी खूह शहर मुकम्मल तौर ते शटर बंद हड़ताल कराई आहे। अचो त वधीक इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। सिंध सिंधियुनि जी आहे, सिंध जा बेट सिंधियुनि जी मिल्कियत आहिनि। कॾहिं बि असां न चाहींदासीं त को वफ़ाक़ उन ते कब्ज़ो करे नवां शहर ॾे दारियाबाद करे। त अॼु साबित करे छॾियो आहे सॼी सिंध कश्मीर खां वठी कराची ताईं मुकमल शटर डाउन आहे। पंहिंजो हिफ़ाज़त ऐं दंगनि ते विड़ियासीं ऐं विड़ंदासीं। इंशाअल्लाह असां जेसिताईं असां सिस्टम में साह तेसिताईं वफ़ाक़ कब्ज़ो करणु बेटनि ते कोन ॾींदासीं। नवाब वली मोहम्मद ऐं भरपासे जा शहर STP जे कारकुन मुकम्मल तौर ते बंदि कराए छॾिया आहिनि। हिननि मुतालबो कयो आहे आलमी ताक़तुनि खां त जेका वफ़ाक़ जी साज़िश आहे इहा सिंधी क़ौम 5 करोड़ सिंधी अवाम जेका आहे उहा हरगिज़ क़बूल न कंदी ऐं हर जेको मदनी ऐं जेके बेटनि ते कब्ज़ा आहिनि उहे ख़तमु कराया वञनि। इहा सिंधी क़ौम ऐं सिंध जी मिल्कियत आहिनि। कैमरामैन अब्दुल वहाब संग्राह सां गॾु एजाज़ अली संग्राह, सिंध TV न्यूज़, नवाब वली मोहम्मद।